नाज़रीन, कराची के इलाके मुस्निया ते मौजूद अल जदीद सुपर मार्केट मान सिंधी नौजवानन के जेको है पर नौकरी में बरतरफ कयो वियो है। अचो तो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूंसि। अल जदीद यूनिवर्सिटी रोड ते वाक़िआ आहे, जंहिंमें कुझु ॾींहं पहिरियां तहसुब परस्त वकास मेमण पंहिंजे तहसुब जो रवैयो अख़्तियार कंदे बिना जवाज़ मूं समेत 4 दोस्तनि खे बेदख़ल कयो आहे, सिंधी छोकिरनि खे। जंहिंखां पोइ आउं सबबु पुछणु लॻुसि त मूंखे मुसलसिल फ़ोन्स आया पे धमकियुनि जा, ऐं मूं उन्हनि खे फ़क़ति इहो ई चयो बाबा आउं रीज़न थो पुछां, मुंहिंजो को अहिड़ो न आहे, पर जेकॾहिं तव्हां मुंहिंजी का ग़लती आहे या मूं कंहिंखे अहिड़ी का ॻाल्हि कई आहे त मूंखे पंहिंजो रीज़न ॿुधायो। त उनखां पोइ मूं कंपनीज़ सां ॻाल्हायो जंहिंजे मां ते आउं हुते कमु पे कयुसि, त उन चयो त बेटा आपको हम ट्रांसफ़र कर रहे हैं। तो मैं हैरान थी उस तो भाई मेरा कसूर तो बताया, अगर आप हमें ट्रांसफ़र कर रहे हैं कोई वजह कोई रीज़न तो होगी। चूँकि ये बड़ी माफिया ही ये बड़ी माफिया हैं, इनकी गठजोड़ है और ये इन दोनों तबकों के, एक जो मार्ट जो खुले हुए हैं, एक जो कंपनीज़ हैं, इनके आपस में मुफादात हैं। तो वो 20-25 हज़ार की सैलरी लेने वाले लड़के की वजह से वो अपने वो मुफादात को ज़ाया नहीं करेंगे, इसलिए उन लोगों ने मेरा केस बजाय लड़ने के मुझे कहा बेटा आप इससे अच्छा है आप चले जाएं। तो मूं मुसलसिल पुछा पे कयूं, वकास में बज़ार ख़ुद मूं उनखां पुछा कि बाबा हुन मूंखे ॿुधाइण बजाय मूंखे इहो मूंसां रवैयो अख़्तियार कयो वियो त बाबा तूं केरु थींदो आहे मूंखां पुछण खां, तुम कौन होते हो हमसे पूछने वाले। तो आउं मुसलसिल फेसबुक ते हेॾा होॾा अॼु खां मूंखे जेको मुंहिंजे जो कंपनी जो RSM अशरफ उन मूंखे फ़ोनूं पे कयो कि बेटा तुम सोशल मीडिया से पोस्टें हटा दो और आप दूसरे मार्ट चले जाओ। हाँ सो ॻाल्हि इहा हुआ कि ॿिए मार्ट ते वञण या इहा ॻाल्हि न आहे, पर हा रीज़न बाबा रीज़न कहिड़ो आहे, जेकॾहिं असांखे बेदख़ल कयो थो वञे त उनजो को रीज़न त ॿुधायो। त ईअं तव्हां हलिया वञो या पोस्टूं डिलीट कयो, बाबा ईअं कोन थींदो। आउं अशरफ साहब खे बि चवां थो बाबा ॾिसो तव्हांजा मुफ़ादात आहिनि, ठीकु आहे मञूं था, पर लेबर जो लेबर तबको आहे, लेबर तबके जा पंहिंजो मयार हुजणु खपे। तव्हां ऑनलाइन नथा विड़ो, तव्हां पंहिंजे मुफ़ादात में चओ था बाबा हीअ वञी खॾ में पवनि, पर असांजा मुफ़ादात अज़ीज़ आहिनि। अशरफ मूंखे फ़ोनूं पे कयो बाबा असांजो जेको स्टॉक आहे उहो माना मार्ट वारा नथा वठनि ऐं असांखे लखनि जो नुक़सानु थो थिए। तव्हांखे इहो अहसासु थिए थो त तव्हांजो लखनि जो नुक़सानु थिए थो, ऐं जेके वरे पहिरियां ऐं 2-3 ॾींहं पहिरियां जेके मुसलसिल तव्हां सिंधी नौजवान था तहसुब वारो रवैयो अख़्तियार कंदे केतिरा ई नौजवान बेदख़ल करे छॾिया आहिनि। छा तव्हांखे इन शइ जो अहसासु आहे? तव्हां लखनि जी ॻाल्हि लखनि ते तव्हां खेॾो था या लखनि जी ॻाल्हि था कयो, पर जंहिंजो घर 20,000-25,000 हले थो, छा उन्हनि माण्हुनि जो तव्हांखे अहसासु आहे? ठीकु आहे तव्हां ट्रांसफ़र कयो था, ऐं ट्रांसफ़र बि पोइ हिते वेझे न, ट्रांसफ़र तव्हां कयो था वञी डिफेंस वारे पासे। हाणे जेको 20,000-25,000 जेको माण्हू खणे थो पियो महीनो, उहो रोज़ जो 200 जो पेट्रोल या 200 जो किरायो काॾा भरे वेंदो। असांजी अल जदीद में वर्क ईंदा हुआसीं ऐं लेबर तबके जा माण्हू असां बि हुते मूंसां बि ईअं नाजाइज़ी थी, कुझु अर्सो थी वियो आहे त मूंखे बि ईअं बेदख़ल कयो वियो हिन मां जॉब तां। असल में मसइलो इहो त असां बीठा हुआसीं, मां पंहिंजो फ्लोर ते बीठो हुउमि, मुंहिंजो हुन टाइम सुपरवाइज़र हो इमरान, त सेम मसइलो आहे। वकास वयानी अची हुनखे चयो त बाबा हिन छोकिरे खे घर मोकिले छॾ। उहो आयो मूंखे अची ईअं ॻाल्हि कई त साईं वकास वयानी चयो आहे तव्हां घर वञो, ठीकु आहे तव्हांखे जॉब तां कयो आहे तव्हांखे ट्रांसफ़र कयो। जॾहिं त मां पाण वकास वयानी खां वञी इहे ॻाल्हियूं पुछियूं, पर वकास वयानी मूंसां मतिलबु मिलण बि पसंदि न कयो, ऐं मां मतिलबु मीडिया बि नथो ॿुधाए सघां त मूंसां कंहिं अंदाज़ सां हुन वक़्तु पेश आयो उहो हुजे या हुन जेके अॻियां पोयां मतिलबु कहिड़े अंदाज़े सां पेश आया मूंसां, मां उहा ॻाल्हि हिते ॿुधाए नथो सघां। बहरहाल तरीक़ो घणो ई ग़लति आहिनि। पोइ वरी मां पंहिंजे सुपरवाइज़र सां ॻाल्हायो, हुन मूंखे को रिप्लाई न ॾिनो, को कहिड़े बि क़िस्म में मूंखे जवाबु न ॾिनो। ठीकु आहे, मां हुन ॾींहं खां अॼु ताईं पंहिंजो घर में जेको आहे बेरोज़गार लॻो वेठो आहियां। स्टूडेंट हू पाण पढ़ंदा बि आहियूं, पार्ट टाइम में जॉब बि कयूं, लेकिन उहे जेके असांजी पार्ट टाइम जी जॉब हुई उहे असां लाइ न करे सघिया। असां पाण में दोस्त हुआसीं, असांजी का भी गलती ना हुई। उबैद अंसारी मूंखे चयो बेटा आप अभी चले जाओ, मैं आपको कल कॉल करके वापस बुला लूँगा। वो ॾींहुं हे ॾींहुं हुनखे 3 का 4 महीना थी विया आहिनि, हुन मूंखे का बि फ़ोन न कई आहे हींअर ताईं, ऐं ना ई मूंखे हुन का मैसेज आयो आहे।
असांखे रोज़ी खां उन्हनि बेदख़ल कयो आहे। असां पार्ट टाइम जॉब करण वारा स्टूडेंट आहियूं, पढ़ूं बि था, पार्ट टाइम जॉब बि कयूं था, असांखे हिननि बेरोज़गार कयो आहे। 3-4 महीननि खां मुसलसल असां बेरोज़गार वेठा आहियूं। नाज़रीन, हिन नौजवाननि जो इहो चवणु हो त हू पंहिंजे रोज़गार ज़रिए पंहिंजी तालीम ऐं घर जूं ज़रूरतूं पूरियूं कंदा हुया। जेकॾहिं उन्हनि खे रोज़गार ते ॿीहर न रखियो वियो त हू सूमर ॾियारे अल जदीद मार्केट आॾो धरणो हणंदा। कैमरामैन आकिब रज़ा सां गॾु रज़ा कासी, वॉइस ऑफ लंडन, कराची।